पहुंचायो। छो छा थियो आहे जानी? रस्ते ते चाचे प्यारे मुझो तो साह ही सुकाए छॾियो हुई। अलाह खे सारींदी आहियां, चङो तो ध्यानु कोन हुअसि न त। छा करियां, पाण खे रहंदो सवलाई मिली वञे। तूं त चरियो आहीं, चरियो न पर धू चरियो आहीं। सोलाई छा, हू त सिर विञाए छॾे हा चरिया। ख़ुदा ख़ुदा कर। प्यार त आई बदनामी न, मरी वेंदुसि। को बि साथ नथो ॾे, न पुफड़ नसरू ऐं न ई वरी दिलावर। मां त मरी वेंदुसि तोखां सवाइ। मां कहिड़ो जीअंदसि, कहिड़ो सुख लहंदसि जावेद। जेकॾहिं उन्हनि जवाबु ॾिनो अथई त पंहिंजे अबे सां ॻाल्हाए, कीअं बि कर जावेद। पर मुंहिंजी ख़ुदा जे वास्ते असलम खां जिंद छॾाए। जेकॾहिं रओ पोती पइजी वियो न त पोइ कुझु कोन वरंदई। पोइ का वाह कढणु ॾुखी थी वेंदई जानी, ॾुखी थी वेंदई। पुफड़ कंदो कोन ऐं बाबो मञीदो कोन। हल ॿई भॼी था हलूं। छा भॼी हलूं? जावेद, अदे जी इजाज़त खां सिवा मां साह बि कोन थी खणी सघां। मां बि मुंहिंजी अदाई आहे त पीउ बि ऐं भाउ बि। ईअं त सोचण बि गुनाह आहे मुंहिंजे लाइ। बसि इहो ई मिलण जो दग आहे, ॿियो को आसरो बि कोन थो लॻे। ॿुधाए मूंसां केतिरो प्यार अथई, मिट माइट छॾे सघंदीअ? हा त पोइ बसि हल, मोटण वरी कहिड़ो आहे? न मां अज़रा न को शमी थियण थी चाहियां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। इनायत ही जा। हाँ चाचा नाज़र वे बाबा वे। बसरा माइट मिठड़े के चाहे त का प्यार। अचां थी साईं, अचां थी। चाचा नाज़र छो थो घरवारी खे तकलीफ़ दी? मां कंहिं कम सां आहियां ऐं वेंदुसि हली वापसि। बाबा चबो त कंहिं कम सां के सां आहे न। मास्टर नाज़ण रुगो हिकिड़ो वांदो आहे। हा साईं हुकुम कर। चाची सदोरी सदाई फॾा कंदी आहे। अॻे बि फॾा कई त छमीअ खे छॾिणो पियो। हाणे सोचियुमि त सोट आहे, भला हूअं बि त पराइण दरण ते वेठी आहे न, मां बि अकेलो थी पियो आहियां। चाची सदोरी जो ज़िद आहे त कूंज अलण खे ॾे। चाचा नाज़ण हाणे तूं ई ॿुधा त मां छा कयां? कूंज त प्यारे वारनि खे ॾेई छॾियमि, हाणे त कुझु कोन थींदो। बाबा भला जे ॾिनल न बोजे हा त अल्लण खे ॾियनि हा छा? इन्हे मवालीअ खां पंहिंजो पेट कोन थो पालजे, सुहाणी मोतबर साईं ज़ाल पालींदो न। बाबा जोड़ी कोने, सोट थियो सो बस। चाचा छमी त मुंहिंजी आहे न, हाणे तूं ई मूंखे वठी ॾे। यार ना त खाना तोखे त ख़बर आहे त सदोरी पंहिंजी मत वारी माई आहे। हाणे इहा का ॻाल्हि आहे न, निकाह न ॻाल्हि ॿोल। ऐं उहो शमी ज़फर जो दर झले पंहिंजो पाण खे घरवारी पई सड़ाए। ऐं ख़ैरत जहिड़ी शइ त यार ॿिन्ही में कान्हे, न सदोरीअ में न हलण में। भेण पालजे कान थी ऐं हलियो आहे मुड़ुसु कूंज वठण। पाण न पाले कुता ढारे। अदायनात खे बि हाणे यादगिरी पई आहे शमीअ जी। इहा सोच अॻु करे हा। पर केरु कढी ॾींदो पंहिंजी भेण याद थी इन मवालीअ खे? वो सॼो ॾींहुं नशे में अलूट, घर में फ़क़ीरी लथी पई आहे। कंहिंखे कोड़ियूं आहिनि जो कढी ॾींदो? बाक़ी हा जेकॾहिं माई सदोरी पंहिंजे धीउ जो बार लाहे थी त भलो अथसि। इहा त ज़ोरावरी थी करे सदोरी। अलण जे करे शमीअ खे बर्बाद कई, अञा बर्बाद कंदसि छा? पहिरें तूं हीअं कर दो न माईअ सां तूं ॻाल्हाए त उहा छा थी चवे। जेकॾहिं न त पोइ मां लाहियांसि थो छंछरी। इन माईअ भाणी असांखे किनो करे मारियो आहे। साईं हाणे तूं ई का वार कर, शमी मुंहिंजी इज़त आहे। तो बि साईं वक़्त सां सार लधी आहे। पहिरीं न जेकॾहिं इहो सोची हा त हेॾा फॾा फसाद थियनि ई कोन हा। ख़ैर मां इन ॻाल्हि ते सोचां थो, तूं भली घर हल।
अदी अस्सलाम वालेकुम। ऐ वालेकुम सलाम। ओ अदी खुशा आदी, उठण बख्श जाए। वे वे खैर, वे आदी, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वे। खुश लगी पई है अदी चाकू। हा अदी तू भी खुशा सब खैर। अल्लाह जा एहसान। अलाए कीअं अदी वॾा पेर कया अथई। अदी तोखे अलाए छा थी वियो आहे। तुंहिंजे अकुल ते पर्दा चढ़ी विया आहिनि छा? छो थी कमु ड्राहे? जॾहिं इनायत शमीअ खे ऐं उन धीअ खे पंहिंजो करे थो त पोइ छो थी तूं ॻाल्हि ड्राहे? चवें त अदी तूं भी सच थी पई, पर मां भी छा कयां? मूंखे कुझु उहो बि त सोचणो आहे न त मुंहिंजे मोए खां पोइ मुंहिंजे पुट अलण खे का हुजे जो ॾोढो पचाए ॾे। इहो केरु सोचींदो मूंखां सवाइ? अदी चरी आहे छा? अलण खे केरु धीअ ॾींदो? सो कमाए न करे उहो कहिड़ो घर हलाईंदो? अदी सदोरी तोखे मौक़ो मिलियो आहे त शमीअ खे घर करण ॾे। शमीअ सां ॿियो केरु शादी कंदो? अदी त छा कयां? मां को ठीको त कोन खयो आहे। पहिरियों मुंहिंजो पुट पोइ ॿिया बस। अदी इहो इनायत कहिड़ो एसपी आहे? मज़दूर माण्हू टके जो वठण महल त ॿई हथ था विझो, पोइ भली खणी केतिरा बि अछो त हुजऊं। बाक़ी हाणे ॾियण महल पोइ को कंहिंजो बिटरी कोन्हे। बाक़ी ॾियण महल सभु विॾूं असां मुंहिंजियूं निकिरनि पयूं। अदी ॻाल्हि आहे सिधी साईं, ॾींदसि त वठंदसि बि, जे न त असली कोन ॾींदसि। अदी तव्हांजी त सदाई फटल आहे। छोकिरी त रुली वई आहे, वधीक न रोलेसि, ईअं त पाख बि रुली वेंदी। अदी तुंहिंजी महिरबानी, तुंहिंजा वॾा वड़, पर मूंखे कंहिंजे सलाह जी ज़रूरत नाहे। जीअं माई तुंहिंजी मर्ज़ी। हड़ विञाई अथऊं हथ सां। हाणे हिननि खे बाख जी बि ॻणती, पिरह फुटीअ जी बि ॻणती, सांझीअ सोमहणीअ जी बि हिननि खे ॻणती। पंहिंजो झुगो संभालनि कोन, लड़ लड़ सलाह। वञी को दफ़्तर खोलियो सलाहनि ॾियण जो, हेॾे मुंहिंजे मथे में छो थियूं लॻो? ताइड़ियूं ओ शमुल, बाबा मां तो कान आयो आहियां। इन सदोरीअ जो मग़ज़ फिरियल आहे छा? छा थी कंदी वती? मामा छा थियो वरी? ॼण तोखे त का ख़बर ई कान्हे। सभु कुझु ख़बर हूंदे बि तूं बेख़बर। माई तोसां त का अलाह जी बाजा ॾियो। थियो छा आहे? ख़बर त पवे जो ईअं सह कंदो आयो ई। अदा ख़ैर त आहे न? बाबा शमुल जो भाग थो खुले भाग। सोट तो पंहिंजो करेसि, छॾे छोकिरीअ खे वञी का हथी की थिए। सोट अथसि, पंहिंजो अथसि। छा थी घुरे? संगत संगति घुरे न, पोइ इन में ग़लति कहिड़ो थी करे? ग़रीब आहे तॾहिं सभई चढ़ो चढ़ो था अचो। आख़िर को त हुजे जो संदसि मोए पुॼाण दर खोले वेहे। तुंहिंजो ऐं सदोरीअ जो अकुल त सुल फाहीअ ते चाढ़े छॾजनि। बाबा हुन भेण प्यारे खे संग ॾियण जो सुखुन कयो आहे। उछलियल थुक कान ॻेबी, भला छिनबो छा? ऐं अलण ऐं कुंज जो को जोड़ बि आहे छा? कुझु त सोचियो न। मामा अज़रा ऐं अहमद जो जोड़ थी सघे थो, बाक़ी अलण ऐं कूंज जो छो न? बाबा उहा त असांजे घर जी ॻाल्हि हुई न। तूं बि माणे वांगुर थी ॻाल्हियुनि खे मुंझाई, का ख़ुदा जी का सणाई थिएव। तव्हांजे न अॻियां हलजे न पोयां हलजे। तूं बाबा माई सदोरीअ खे चओ त इनायत खे संग ॾे। ही छो चवेसि? तूं छो नथो चईंसि? हिन जो त खिखाड़ियूं कढी छॾींदी। तूं चवेसि वञी कान मञींदी, छा कंदसि? राज मां कढंदोसांसि, राज मां राज आहियां राज। या माई तूं भी ते न रह। बेनिकाही थी हिते वेठी आई, माण्हू थी खिलाई असां ते माण्हू। बाक़ी रही आहे बाखड़ी न, जेके पाण ई सभा ऐं शबाना संभालींदियूं, सम्झी? ऐं ॿुध, मां चवां ते तुंहिंजो वरी ॿीहर बूथ न ॾिसां। बाबा बाबा जावेद पियो थो रड़े। छोरो सफ़ा वठिजी वियो आहे, कुझु करे न विझे। मामे वारा छा चवंदा? अरे बाबा, गरीबाबाद जी हवाई का अहिड़ी आहे, जेको फुटे थो सो फटिजे थो।
शरीफ़ खट ते पियो आहे, वरी ही ॿियो फटियो आहे। हाणे नसरू बिलो करे त कंहिंजो करे, पंहिंजो करे या इन्हनि छोरनि जो करे। बाबा छोरी ॿधल अथसि, चवे थो त तूं खणी मामे सां सलाह करे निकाह विझाए। जिते ॿियूं ॻाल्हियूं हलनि थियूं उते खणी हिकु हीअ बि। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? पंहिंजूं छोकिरियूं काॾे कंदा? हाँ, विकिणी छॾनि, खपाए छॾनि। नई छोरे खे पंहिंजी मासात ॾिनल आहे, उहा काॾे कंदा? इहा ॻाल्हि न करीम दाद मञींदो न मां मञींदुसि, ईअं कॾहिं बि कोन थींदो। बाबा इहो बंबा लाहे ॻोठ मोकिले, छोरो हिते रहियो न त मरी खपी वेंदो, हरू भरू जग खिलंदो। मां में चवंदो त मुंहिंजो पुट ॿार अथनि, हाणे ओॾां बाह आहे, हेॾां पाणी, हाणे मां कयां त छा कयां तूं ॿुधा? तूं को बि दिलासो न ॾिजांसि, मां त चवां थो आसरो लहराईसि, या छोरी कोन मिलंदसि। छा थो बकी? मां लिहाज़ थो कयां, ॾिजो न कोन मारींदोमांसि। जेकॾहिं न ॾींदव त पोइ मुंहिंजो नालो बि इनायत आहे, इनायत। हाणे ईअं कर जो ॻोठ वारी ज़मीन खपाए, हुनजी पूरत कर। इहो वरी कीअं बाबा? बनी त मुंहिंजे हिसे जी आहे। जेसि ताईं मां जेरो आं, कंहिंजो हिसो बिसो कोन्हे को। तोते खे तोतो थियण ॾे ऐं मैना खे मैना। तूं त मां वगर कबर जी कबर रहंदी है, टां टां कंदी वत जा। कुंज ॻाल्हि ॿुध, ससी रुली मुई हुई ऐं सोणी ॿुॾी मुई हुई ऐं मूमल बि सड़ी मुई हुई। जेकॾहिं प्यार कयो अथई न त हिन जो अंजाम इहो ई आहे। पहिरीं त दिलि न लाई आहे, जे लाथी थई त हाणे तोड़ निभाए। बीठी छो आई? वञ वञ जावे जे पुठियां वञ। सुडकी सुडकी जीअण खां प्यार जो हिकु पल बि बहितर आहे। घणो कचो ई सही, खणी निकर ससी वांगुर, अणभो ई सही, निकर त सही, पाणे मिरो वाट ॾींदई। अॻे शक जा तीर पिया वसनि, आउं शमी कोन थींदसि त बन पवे ससी। नको नको माना। सभाई जल्दी कर, वञ वञी शबाना जा ज़ेवर खणी अच। छोरी छा थी करण चाहीं? वरी को बंबाल पैदा करनी है छा? चरी ओ चरी, अध मगज़ियाणी, जेतर ज़फर जी दिल ते शबाना जा कटर न पवंदा तेतर हुन जी जिंद न छॾींदो। तुंहिंजो कम न थींदो, अलाए किथे जिंदगी गुज़ारी अथई। इहो त आहे, पर ज़ेवर छो खणी अचां? इहे ज़ेवर खणी शबाना जी सेफ में थमे अच, पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ दहा कर। हूअ चवंदी त मूंखे ख़बर नाहे, तूं चइजां त चोर या शमी आ या शबाना। तूं पहिरियों मूं ते हणजां ऐं पोइ शबाना ते। जॾहिं ज़ेवर मिलंदा न पोइ ॾिसजां मज़ो। ॾाढियूं अटकलूं थी ॼाणी। राति वेंदा घुमण न त पोइ इहो कमु कंदसि। तूं असुल फिकर ई न कर न। छा ॻाल्हि आहे विचूं? परेशान तो लगी? खैर त आहे? खैर कोने रेस, पुलिस मुंहिंजे गिरफ़्तारी लाइ हर हंधि छापा पई हणे। जेकॾहिं तोखे कुझु थी वियो त पोइ मूंखे अज़रा केरु ॻोल्हे ॾींदो? अज़रा जी मूंखे थोरी खुड़क पई आहे रेस, हू हिन शहर में ई आहे। उतार मां तोखे अज़रा ज़रूर ॻोल्हे ॾींदुसि। फ़िलहाल मां पुलिस जे करे हिन शहर मां गायब थो थियां। हाणे तूं अज़रा खे छॾ, हितां निकिरी वञ, तूं छॾे हलियो वञ। अॻ में ई मुंहिंजे पोयां घणा ममण मचियल आहिनि। किथे ईअं न थिए जो पुलिस ॻोल्हींदी ॻोल्हींदी तोखे अचे हिते पहुचे। सदाईं कर त पोइ मोकिलाइण न आहे रेस। अलाए कहिड़ो वाह घुलियो आहे जो सभु कम उबता थींदा था। पर ठीकु आहे,
उबतन खे सुबतो करण नसरूअ जे खॿे हथ जो खेल आहे। अबा अलाए कहिड़ी बाहि ॿारे आयो आहे जो हिन वक़्त ताईं वरी इनायत हेॾे मोह ई न कयो आहे। नको नको अमा नको, हाणे उहो वक़्तु न थई उहो वक़्तु। अबा किनीअ खे किनी चइबो त चिड़ लॻंदी, मिठिया लॻंदी। अबा तूं सफ़ा मोगो उठ, को अकुल जो ज़रो न थई। कूंज खे बि सटको आयो, घटि में घटि शमीअ जो त सेहो थी पई आहे। वेचारीअ कूंज खे बि कजी सट, हाणे वेंदी मुंहं ॾेई। अखियुनि ॾिठी कननि ॿुधीअ ते बि वेही वीचार कबो आहे। ओ मां अखियुनि ॾिठे ते बि वीचार कयां, अंधो कोन आहियां, ॾिसां थो। हू ॿियो ज़मानो हो, हाणे त माण्हू टेलीविज़न जे ख़बरुनि ते बि हंगामो करे था ॾियनि। माना त हाणे छमी बि न खाई। मूंखे त ख़बर ई नथी पए त इन छोरीअ जे मुक़दर में आहे अलाए छा। मां बचा त ॼणे थी पई, पर भाग त लिखी कोन थी ॾे। इन्हनि ॾींहंनि जे लाइ त कोन ॼणियासीं बचा, पर क़िस्मत पंहिंजीअ खे चवां न मरिहाए तो करीम मरे हा, न सूर ई सहारा पवन हा। ना दे छा भला? ज़फर, मुंहिंजी सेफ जूं चाबियूं अलाए किथे आहिनि? चाबियूं किथे आहिनि? हिते ई काथे हूंदियूं, काॾे वेंदियूं? हिन में कोन्हनि छा? मथे ॾिस। मां त हिते ई रखी वई हुयसि, ऐं हाणे आई आहियां त आहिनि ई कोन। किथे रखियूं अथई छा? वयूं काॾे? हेॾे ॾिस। हिकु तुंहिंजी तकड़ ऐं ॿियूं मूं चाबियूं अलाए किथे रखी छॾियूं आहिनि। यार तूं त ॾाढी वेसारी थी पई अॼुकल्ह। चाबियूं रखियूं हिकिड़े हंधि हूंदई ऐं ॻोल्हींदी वरी ॿिए हंधि हूंदी। हिते काथे हूंदियूं का? हाणे होते ॾिस, होते थी धूड़ पाइनि वेठी ऐं तूं चवे थी त अलाए किथे आहिनि। वञ खणी आ, वञ। वरी छा थियो? यार चाबी त अलमारी में लॻियल हुयूं, पोइ ये हेॾे कीअं उछलायूं आहिनि? साईं हाणे केरु खणंदो चाबियूं? हा, खणी वरी कुंड में उछले छॾींदो। बसि साईं, हाणे जेके खणणो हुजे हा न त घणो कुझु खणी वञे हा, अची अची जेको चाबियूं खणी ऐं कुंड में उछलाई। साईं हाणे पंधु करे ते चाबियूं ओसी ताईं वयूं कोन्हनि न, ज़ाहिर कंहिं खणी उछलायूं अथनि। हा साईं, हा बिल्कुलु तूं सही आहीं। चाबियूं से हाणे इहे वञी कुंड में कंहिं उछलायूं खणी 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 बचे चाबियूं खणंदा। खणे हा जेकॾहिं शबाना न त घणो कुझु खणे हा, रुगो चाबियूं खणी छो कुंड में उछलायूं? ठहियो यार, हाणे तूं नाराज़ छो पियो थी? मां मञां पई त चाबियूं मूंखां किरी पई हूंदियूं। हाणे हल त हलूं। शमी भाख ॾे त खणी घुमाए अचोसि, जल्दी वापसि ईंदासीं। न दी न, मां वञा थी माइटनि ॾे, अम्मा सारियो आहे बाख खे। ठीकु आहे, तुंहिंजी मर्ज़ी। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, पर इहो घर जो चङी तरह ख़्यालु रखिजो, ठीकु आहे? ॿुहारी ॿुहारी चङी तरह ॾिजांइ, तव्हां बि मलजांइ। तूं हल हल, वञी घुमी आ, घुमी आ। सड़ो न, सड़ो न। सड़ो न, सड़ो न। अचे छो नथी? इनायत इनायत घर में आ छा? लॻे ईअं थो, हीअ त मूंखे मारे छॾींदी इंतज़ारु कराए कराए।
नथे तो करी वरी चवां तो तर हुजाहिरा तो दी अरे आहे कड़े नवाब जो पुत्र आंटा कढी जंदो था आंटा पर जे मां भेण जे दर ते छो तो भी कहानियां गूढ़न हानियां सारे समाज लय सबक बड़ी बियो एक कहानी